सैयदना अब्दुल कादिर जीलानी के मिलाद की दावत मिली हुई। सोने महबूबे सुबहानी उन मिलाद ते वया अन्या रस्ते में हन उन औरत पांजे न्याणीअ खे वरतो बेचारी अगवाट पहुंची लाठियन तौगा लहली बाहर जेके लाठिया वेठा वया उन बेचारी औरत खे अचण न दिनो। माई तो किथों आई आ अपा आम कुराड़ी हां नंढड़ी न्याणीअ जो ॾाढो असरार हुयो। बस एतिरो रुड़ी छॾियो जो मुंहिंजी न्याणी सोने अब्दुल कादिर जीलानी खे ॾिसण थी चाहे ज़ियारत करण थी चाहे पर मुंहिंजा दोस्त उन न्याणीअ खे औरत खे वापसि कयो वियो करीब बि अचण कोन ॾिनो वियो। जेॾी महिल उहा वापसि थी न्याणी रोई करे अम्मा जे बाह में हथ विझी चवे थी अम्मा जी मुंहिंजी बचड़ी अम्मा मूंखे ॿुधा त महबूबे सुबहानी रुॻी अमीरनि जे दावत में ईंदो आहे या ग़रीबनि ॾे बि ईंदो आहे। न्याणी जी चवे पंहिंजे जी जल अम्मा खे अम्मा महबूबे सुबहानी रुॻी अमीरनि ॾे ईंदो या तो सां ग़रीबनि ॾे बि ईंदो। अम्मड़ थी चवे बचड़ी जेको दावत ॾींदो महबूबे सुबहानी हुन ॾे ईंदो। न्याणी थी चवे अम्मा पोइ अच त पाण बि मीलाद कयो पाण बि मीलाद कयो। मां चवे थी बचड़ी पंहिंजो हाल ग़रीबी आहे यादि रखो मुंहिंजा दोस्त जेके अल्लाह जी ज़ात महिरबानी फरमाईंदो आहे उनजे उमिरि खे कोन ॾिसंदो आहे। कॾहिं नंढड़नि खे बि मुंहिंजो रब अज़ीम बणाए छॾींदो आहे। उमिरि तूं असां ॾिसंदा हो मुंहिंजो ख़ुदा करीम आहे जंहिं ते कर्म करे उन ॼाॾो देरि कान। न्याणी चवण लॻी अम्मा पाण बि महबूब जो मीलाद कयो। मां चवे थी बचड़ी घर में हाल हीणो आहे मांगड़ीअ जो हिकिड़ीअ ॿिनि जो वठिणो आहे हिकिड़ी बकरी आहे छा मीलाद में कयो। अम्मा मीलाद में छा कबो आहे नंढड़ी न्याणी आहे बचड़ी मीलाद में ख़ैर कबो आहे हुज़ूर जूं नातूं पढ़बियूं आहिनि हुज़ूर जा मौजिज़ा बयान कबा आहिनि ॿुधण वारा ॿुधंदा आहिनि आख़िर में दुआ ख़ैर थींदी आहे। चवे थी अम्मा हली आहे अम्मड़ खे वठी घबराई आहे अम्मा तूं वुज़ू करे मानी पचा। न्याणी वुज़ू करे बकरीअ जो खीर दुही थी अचे मानी पचाए खीर वालो रखी अम्मड़ खे थी चवे बचड़ी अम्मा तूं मुस्तफ़ा जा मौजिज़ा बयान कर त मां आका जा मौजिज़ा ॿुधां। मीलाद छा चइबो आहे मीलाद करण जो मक़सदु सभु उन मक़सद ते अच पोइ ॾिस त तोखे यार दीदार कराए थो या नथो करे। उन न्याणीअ चयो ओ मुंहिंजी जी जल अम्मा तूं मुंहिंजे महबूब जा मौजिज़ा बयान कर तूं मुंहिंजे मुस्तफ़ा जी मिलादत बयान कर मां तुंहिंजी न्याणी ॿुधा। अमड़ हुज़ूर जे शान में नातो थी पढ़े हुज़ूर जा मौजिज़ा बयान थी करे नंढड़ी न्याणीअ रोए बि थी ॿुधे बि थी ॿुधंदे ॿुधंदे नंढड़ीअ खे निंड अचे वई रोअण खां पोइ ॿार खे चंद निंड ईंदी आहे न्याणीअ खे निंड अचे वई। अम्मा ॾिठो त मुंहिंजे बचड़ीअ खे निंड आस्ते आस्ते अमड़ बि बहिरजी पई आहे अमड़ खे बि निंड अचे वई। जॾहिं माउ जी बीवी खे निंड आई चंद लम्हा गुज़रिया त न्याणी अचानक उथी करे ये खुशबू सुखण लगी मां खे उठाए चवे थी अम्मा जी मुंहिंजी बचड़ी वारो करियो खुशबू त सिंग अमड़ सिंगो हा मुंहिंजी बचड़ी खुशबू आहे असां ग़रीबनि वटि मुश्क किथां आयो असां वटि अंबर किथां आयो असां वटि कस्तूरी किथां आई असां वटि गुलाब किथां आयो असां वटि चमेली किथां आयो। अम्मा इहो खुशबू मौजूद आहे हा मुंहिंजी बचड़ी खुशबू आहे पर अलाए छाजी खुशबू आहे। मां बचड़ी चयो त खुशबू मौजूद आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अञा मां थी पाण में ॻाल्हियूं थियूं कनि अञा ॻाल्हि हली रही आहे त दरवाज़े ते आवाज़ आयो आहे ओ घर वारो ज़रा ॿाहिरि त निकिरी अचो जीअं जो न्याणी निहारे त घोड़े ते को ॿियो नागे सुनो अब्दुल कादिर जीलानी
बीठो सैयदना अब्दुल कादिर जीलानी जवाब दे सैयदना अब्दुल कादिर जीलानी घोट बीठो न्याणी जो थी अम्मा होटे दरड़े दे तन्हा अम्मड़ आईया न्याणी आईया जदे अगते वधे थी सैयदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह तआला अलैहि फरमायो अल्लाह जी मानी तू बचड़ी असूभो मुझे दिसण ला पई अची तुझे इश्क ऐं मोहब्बत अल्लाह जे ज़ात के एतरी त बणी वया जो अज अब्दुल कादिर जीलानी तुझे तदे ते पंहिंजे महबूब जो दीदार कर आयो आ कंहिंजो दीदार कर आयो आ यानी उन कुरानी आने जे बच्ची जो महबूब जो मीलाद कयो त मुस्तफा करीम भी उन ते कुर्ब कयो त अब्दुल कादिर जीलानी घोट भी उन ते कुर्ब कयो निशानी केड़ी हुई खुशबू जा हुबकार थिया हुजूर जे हिक हिक साहबी का कुछ मक्का करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे हिक साहबी का कुछ त जदे मुझे महबूब मुस्तफा के मस्जिद नबवी में न ॾिसंदा हुया त कंहिंखां पुछंदा न हुया त महबूब काॾे विया बस मुंहिंजा दोस्त गलीअ में वञी करे मिट्टीअ खे सुखण शुरू कंदा हुया जंहिं मिट्टीअ मां कस्तूरीअ जी खुशबू ईंदी सहाबा खे पक थी वेंदी त मुंहिंजा मुस्तफा हेॾे पेर पाए विया ओ जितां जितां सरकार ओ विभू वाले हलो जितां जितां सरकार विभू वाले हलो जणू खतूरी जाके पढ़वाले हलो जणू खतूरी जाके पढ़वाले हलो जितां जितां सरकार विभू वाले हलो जितां जितां सरकार विभू वाले हलो जणू खतूरी जाके पढ़वाले हलो मोरे होया हैवान तिनों पुटी कले गाना तोड़े होया हैवान तिनों पुटी कले गाना कदे फटी पगड़ी मांगी प्यारे हलो मुझे हुजूर के साहबी कीअं ॻोल्हींदा हुया जो खुशबू सां कीअं ॻोल्हींदा हुया हिकिड़ो जुमिलो चवां कागड़ी जो न छो त जुमिलो सॼो थो चवां मुझे महबूब जे आमद जी खुशबू कंहिंखे ईंदी आहे वॾो सवाल आहे मुझे मुस्तफा करीम जे आमद जी खुशबू कंहिंखे ईंदी आहे दुनिया जे अतरनि जी खुशबू उनखे ईंदी आहे जंहिंजे नक में ज़ुकाम कोन हूंदो आहे उनखे दुनिया जे अतरनि जी खुशबू ईंदी आहे मुझे मुस्तफा जे आमद जी खुशबू उनखे ईंदी आहे जंहिंजे दिलि जी अदो हिजाब जो पर्दो